अस्सलाम वालेकुम नाज़रीन, HBS न्यूज़ में खुशामदीद। आपको ताज़ा तरीन सूरत हाल से अपडेट करते चले। जोही के मजदूर रेड़ा चलाने वाला शहरी अब्दुल रज़ाक चौहान अपनी बीवी शादिया मासूम बच्चे के साथ प्रेस क्लब जोही में पहुंचकर प्रेस कॉन्फ्रेंस की, जबकि उनका कहना था जोही PPCT जनरल सेक्रेटरी गुलाम नबी बाहोटा हमें बिला जवाज़ बड़े अरसे से तंग कर रहा है। 6 माह कबल हमें धमकाने के बाद 16 साल बच्चा शान चौहान को पानी की मोटर चुराने के इल्ज़ाम में जोही थाने पर सियासी असर रसूख पर झूठा मुकदमा दर्ज करवाया। गुलाम अली बहुत तो रोज़ रोज़ मूंखे अची टार्चर तो करे सॼे घर जे मर्दनि खे रोज़ रोज़ अची जानलेवा मौत मार असांखे धमकियूं थो ॾेसि। अॻु में बि मुंहिंजो पुटु शान खे कहिड़े केस में ॿधायो अथसि, उहा हाज़िरियूं ईअं हलनि थियूं। उहा केस ई कोन ख़तमु थियो अथसि। ॿीहर चयो त मुंहिंजी मोबाइल खसी अथसि या मोबाइल खणी वियो अथसि घरों। हाणे ॿीहर इहा इल्ज़ाम असां ते हणियो अथसि। असांजे दर ते पुलिस मोकिली अथसि। असांखे पुलिस बि परेशान थी करेसि, पाण बि परेशान थो करेसि। मिस्किन माण्हू थाणे जे भरिसां असांजो घरु आहे। पुलिस वारनि खे सॼनि खे असांजी ख़बर अथसि। पिछे बि हर पुलिस असांजे दर ते अचे थी। महिर असांजी हेल्प करोसि। जज खे अपील अथसि, थाणे खे मुंहिंजी अपील अथसि, महिरबानी करे असां ते इहा ज़ुल्म न करोसि। मुंहिंजे पुट खे छॾियोसि अथसि कि मैं पंहिंजे पाण खे मारींदुमि। हिन मुंहिंजी मौत जो ज़िम्मेदार जो गुलाम अली भगोटो थींदो, जेको रो थो करेसि पुलिस खे पैसो ॾी मूंखे मार थो खाराएसि। बेगुनाह में कंहिंजो नालो खणा पिछो, उहा बि मुंहिंजा दुश्मन थी वेंदा, मुंहिंजे घर भातियुनि जा दुश्मन थी वेंदा। असां हाणे कहिड़े वञूंसि?